खिते में अमन जो मिशन पाकिस्तान में खिते में अमन लाइ सफ़ारती कोशिशुनि जो मर्कज़ बणिजी वियो। टियाखड़े लाइ अॼु इस्लामाबाद में पाकिस्तान समेत चइनि मुल्कनि जी गॾिजाणी थी रही आहे। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार सदारत कंदो। गॾिजाणीअ में सऊदी अरब, मिस्र ऐं तुर्किया जा परॾेही वज़ीर शरीक थींदा। इजलास में खिते में छिकटाइण घटाइण जी कोशिशुनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते तफ़सीली ख़्यालनि जी ॾे वठि थींदी। टिनी मुल्कनि जा परॾेही वज़ीर वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां बि मुलाक़ात कंदा। मिस्री परॾेही वज़ीर डॉक्टर बदर अब्दुल आथे ऐं तुर्किया जे परॾेही वज़ीर हाकान फैदान जी इस्लामाबाद में परॾेही ऑफिस आमद। इसहाक़ डार मौजूद महिमान जी आज़ियां कई। नायब वज़ीर आज़म ऐं मिस्री तोड़े तुर्किया जे परॾेही वज़ीरनि विच में मुलाक़ात। ॿ तरफ़नि लाॻापनि गॾियल सहकार ऐं इलाक़ाई सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। सामुंडी लंघ हुरमुज़ मां पाकिस्तानी झंडा बरदार वधीक 20 जहाज़नि खे गुज़रण जी इजाज़त मिली वई। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो चवणु आहे त रोज़ानो 2 जहाज़ हुरमुज़ लंघ उबूर कंदा। ईरान जो हीउ क़दम सुठो सवण ऐं तामीरी आहे, उन जी तारीफ़ थियणु घुरिजे। इहा अॻुभराई ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम खे थी वठण में अहम साबित थींदी। ॻाल्हियुनि सिफ़ारतकारी ऐं एतमाद साज़ी अॻिते वधण जो वाहिद रस्तो आहे। विच ओभर में जंग जो 3हों ॾींहुं ईरान जे मिज़ाइल हमलनि में 500 अमरीकी फ़ौजियुनि जे मारिजण ऐं हिकु F-16 जहाज़ तबाह करण जी दावा। ईरानी पासदारनि ख़िलाफ़ दावा कई आहे त ताज़नि हमलनि में 500 अमरीकी फ़ौजी मारिजी विया या ज़ख़्मी थिया आहिनि। ॾखण फ़ॉरेस्ट में हिकु अमरीकी जंगी जहाज़ F-16 खे बि निशानो बणायो वियो आहे। जहाज़ सऊदी एयरवेज़ पहुचण खां पहिरियां क्रैश थी वियो। वालारनि फ़लस्तीन ऐं ख़िते में अमरीकी तोड़े इसराइली सनअतनि ते हमला कया विया। हैफ़ा में स्ट्रेटेजिक इलेक्ट्रॉनिक वारफेयर सेंटर खे निशानो बणायो वियो। बिन गोरियान एयरबेस ते ॿारनि जे ज़ख़ीरनि ते बि हमिलो कयो वियो। इसराइल जा लबनान ऐं ईरान में शहरी जे इलाइक़नि ते वहशियाना हमला जारी।